वफ़ाक़ी काबीना पंजाब के कच्चे में धाड़ेलनि खिलाफ़ ऑपरेशन लाइ फौज मुक़रर करण की मंजूरी ॾेई छॾी आहे। अवां ॿुधाई पिया घरू वज़ारत जे असम्बली सर्कुलेशन के जरिए वफ़ाक़ी काबीना का मंजूरी वरती है। पंजाब हुकूमत कच्चे में ऑपरेशन लाइ फौज के ख़िदमतुनि हासिल करण लाइ वफ़ाक़ से राब्तो कयो आहे। ज़रियनि जो चवण है अवां खे ॿुधायूं पिया फौज के ख़िदमतुनि लाइ 24 अप्रैल ताईं वाद से गॾु 5 मई ताईं वाद की दरख्वास्त कई वई है। धाड़ेलनि खिलाफ़ ऑपरेशन की सूरत हाल के साम्हूं रखंदे फौज के ख़िदमतुनि में वाद जो फ़ैसिलो कयो वेंदो। वफ़ाक़ी काबीना पंजाब के कच्चे में धाड़ेलनि खिलाफ़ ऑपरेशन लाइ फौज मुक़रर करण की मंजूरी ॾेई छॾी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद है गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल, अपडेट कजो। जी, वफ़ाक़ी काबीना कच्चे जे इलाके में ऑपरेशन लाइ फौज की मुक़ररी की मंजूरी ॾेई छॾी है। घरू वज़ारत असम्बली की सर्कुलेशन के जरिए काबीना मंजूरी वरती ॾिनी है। पंजाब हुकूमत तरफा फौज की ख़िदमतुनि जे लाइ वफ़ाक़ से राब्तो कयो वियो हो। फौज की ख़िदमतुनि लाइ 24 अप्रैल ताईं तोसी से गॾु 5 मई ताईं दरख्वास्त कई वई हुई। ऑपरेशन की सूरत हाल के नज़र में रखंदे फौज की ख़िदमतुनि में तोसी जो फैसलो कयो वियो है। पंजाब हुकूमत मौक़िफ़ इख्तियार कयो हो त कच्चे जे इलाके में धाड़ेल जदीद हथियारनि से लैस आहिनि। ऑपरेशन में आर्मी ट्रूप्स, गाड़ियों और आलात की ज़रूरत है। अहिड़ी रीति वफ़ाक़ी काबीना पंजाब के कच्चे वाले इलाके में ऑपरेशन लाइ फौज की मुक़ररी की मंजूरी ॾेई छॾी है। जी गुलाम रसूल, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।